गंभट में 5 ॾींहं अॻु ॻोठ अहमद ख़ान गोपांग में पसंद जी शादी जी तकरार तां पलांद में अॻुवा 2 औरतुनि खे गंभट पुलिस 2 ॾींहं अॻु बाज़ियाब कराए अॼु अदालत में पेश कयो। 5 ॾींहं पहिरियां गंभट जे ॻोठ अहमद ख़ान गोपांग वासी जोड़े इमरान कोरी ऐं तामीना सरोई पारां पसंद जी शादी करण तां नारी तामीना जे वारसनि मच्छर जी कोरी बिरादरी जे घरनि ते हमिलो करे हथियारनि जे ज़ोर ते पलांद में 2 औरतुनि शादीशुदा औरत मुसमात समीना ऐं 6 क्लास जी शागिर्दाणी निगरी मुर्क कोरी खे अगवा कयो हो, जंहिंखां पोइ हद जी पुलिस 2 ॾींहं अॻु कार्रवाई करे अगवा कयल औरत ऐं निगरी खे बाज़ियाब कराए खेनि अॼु गंभट जी सिविल जज रुबीना भुट्टो जी अदालत में पेश कयो। उन मौक़े ते अदालत ॿाहिरां 2 औरतुनि कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असीं घर में मौजूदु हुआसीं त सिरोही बिरादरी जे हथियारबंद माण्हुनि हमलो करे हथियारनि जे ज़ोर ते खेनि अगवा करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे मथनि तशदुद कंदा रहिया। मुगवी औरतुनि मुतालबो कयो त खेनि अगवा कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। होॾां गंभट पुलिस अगवा केस में नामज़द 2 जवाबदारनि अज़ीज़ुल्लाह सिरोही ऐं असलम सिरोही खे गिरफ़्तार करे खेनि गंभट जी अदालत में पेश कयो, जंहिंखां पोइ अदालत 2 जवाबदारनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शफ़ीक खोड़ो, कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम गंभट।